नौशर फिरोज मामा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह ऐं भरपासे जे ॻोठनि में रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में बिजली जी अण ऐलानियल लोड शेडिंग ख़िलाफ़ रहवासियुनि जो सेप्को जी आफ़ीस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो धरणो, बिजली बहाल करियो जा नारा। मुंजठ फीडर, दरबेलो फीडर ऐं सिटी ठारू शाह फीडर जे रहवासियुनि इरफान आलमानी, मोर अबड़ो वहाब आलमानी, कामरेटो इमरान आलमानी, मुबीन आलमानी, फ़कीर हसन आलमानी, शाहिद सोलंगी, परवेज़ आलमानी, कामरेटो खलील शर, इरफान डायरी, रज़ा मोहम्मद बेहण, नौमान बबुर, कामरेटो शमशेर बबुर, कामरेटो एजाज़ सूमरो ऐं ॿियनि रैली कढी शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदा सेप्को आफिस ठारू शाह जे मुख्य गेट आॾो धरणो आहे, जिते अॻवान ने रोड बंद करे सेप्को अमले ख़िलाफ़ शिद्दी नारेबाज़ी कंदे चयो त रमज़ान महीने जे भलारे ॾींहं में बि सेप्को अमलदार 24 कलाकनि मां सिर्फ़ 2 कलाक बिजली ॾियनि था। सहरी ऐं इफ़्तारी वक़्त बि बिजली न हुअण करे सख़्त परेशान आहियूं। हुननि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर बिजली जी लोड शेडिंग ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। असां एहतजाज साईं जे लाइ कयो आहे, जीअं त असां 8 फीडर जा रहवासी आहियूं। 24 कलाकनि में सिर्फ़ु हिकिड़ो कलाक करे तकलीफ़ आहे माण्हुनि खे। रमज़ान शरीफ़ उन में छा थो थिए, 24 कलाकनि में हिकिड़ो कलाक लाइट आहे, सो बि बराबरि कान्हे। मन मस्ती आहे जो एहतजाज रिकॉर्ड थियो आहे, ॻाल्हियूं करण जे बजाए एस जो साहब ॿिया बहाना उन वॾी धांधुली कई वेठो आहे। हर लाइन सुबह खां पैसा वठी खायो ऐं 24 कलाक गेरेट खे बंदि कयो वेठो आहे। खामखा बि तालो अथसि, चवे थो त बाबा बंदि आहे, पर बंदि कान्हे का। मुंहिंजे मुंहं ते ख़ुदा जो कसम खणी चवां थो कि लाइट सुबह खां चोरी पैसा पे घुरे, पैसा ते मूं राति लाइट बंदि कई आहे त हुन चयो बाबा हींअर मूं वटि कोन्हनि, आचर जो ॾींहुं आहे कि लाइट हींअर पैसा मूं वटि कोन्हनि, हुन खां ज़ोरी पैसा पियो वठे त पैसा ॾे त मां फीडर बंदि कया। वो फीडर 24 कलाक बंदि शफ़क़त भान कई वेठो आहे। जो धांधुलियुनि जो गढ़ आहे उहो नथो गिरड हलणु ॾिए। बाबडा वारे जो बि एतिरो ॾोह न आहे, बाबडा जो 8 न आहे, 1.5 रुपए शफ़क़त भान जो ॾोह आहे।